डीसीओ कंबर शदाद कोट इमदाद अली अबड़ो साहब खां सोशल वर्कर सैयद रोशन अली जा कुछ सवाल। अस्सलाम वालेकुम। डीसीओ कंबर शदाद कोट इमदाद अली अबड़ो साहब अवां खां कुछ सवाल करण चाहियूं पिया सोशल मीडिया ज़रिए त सिजावल जूणे जो जॾहिं खां वठी टाउन थियो आहे पर यूनियन जॾहिं खां वठी थी आहे, इमरान अली कंबो जेको आहे शदाद कोट जो जेको TMO आहे, भला हमेशह जे लाइ असांखे इहो ॾिनो वियो आहे छा? अवां खां इहो बि पुछणु चाहियां थो त छा ॿियनि तालुकनि जा माण्हू असांजे तालुके सिजावल जूणे जो में जेके भर्ती कया विया आहिनि, छा उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन करे सघो था जाली भर्तियुनि ख़िलाफ़? छा या जेके एतिरा मुलाज़िम जेके पंहिंजो वीज़ा ते वियल आहिनि, जेके 195 200 माना मुलाज़िम आहिनि, जेके के कराची रहनि पिया, के हैदराबाद रहनि पिया, के लाड़काणे रहनि पिया, के सऊदी दुबई रहनि पिया, जंहिंमें टाउन जो मुलाज़िम पटे वालो अब्दुल हक मंगसी इंकशाफ करे चुको आहे, कालनि ते हर वक़्तु उदाहूं करे चुको आहे ऐं मुंहिंजो सर्विस बुक बि गुम कयो वियो आहे। छा उनखे सर्विस बुक तव्हां वापसि कराए सघो था? छा तव्हां DC हूंदे बि तालुके सिजावल जूणे जो ते नज़र रखी सघो था? छा तव्हां इहो एक्शन खणी सघो था त सिजावल जूणे जो में केतिरा ड्राइवर रखियल आहिनि टाउन में, उहे कहिड़नि वॾेरनि जे बंगलनि ते कमु कनि पिया, छा उहे वापसि करे सघो था? DCO कंबर शदाद कोट इमदाद अली अबड़ो साहब, अवां खां हिकु ॿियो सवाल बि आउं करणु थो चाहियां त जेके तालुके सिजावल जूणे जो में केतिरा माली अवां रखिया आहिनि, छा उन्हनि खां पुछी सघो था त तालुके अंदरि केतिरा वण अवां पोखिया आहिनि ऐं उहे वण किथे आहिनि? उन्हनि जी निशानदेही करे सघो था? जॾहिं बि को जलसो जुलूस थींदो आहे, हड़ताल थींदी आहे त 200 मुलाज़िम गॾु थी वेंदा आहिनि। बाक़ी जे तालुके जी सफ़ाई हुजे, कमकार हुजे त हिकिड़ो मुलाज़िम नाहे लभंदो। छाजे इहो? इन जी वजह छा आहे? इन जी वजह छा आहे? इन जी वजह इहा आहे त टाउन जो पटे वालो ख़ुदि थो चवे त कोई बि ड्यूटी न कंदो आहे। क्लार्क, TMO, अकाउंटेंट माशूक जेको आहे मंगसी, उन्हनि जूं तनख़्वाहूं 5-5 हज़ार कटींदा आहिनि। DCO कंबर शदाद कोट, अवां ज़िले जे मथां वेठा आहियो, छा अवां एक्शन खणी सघो था? छा अवां वटि पावर आहे? मां इहे अवां खां इहे सवाल पुछणु थो चाहियां। जे तव्हां वटि पावर आहे